वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभु। उम्मीद त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव। दोस्तों, तव्हां सां हिकु ख़बर शेयर कंदा हलूं त शमा मंगीअ जी तबियत में अञा ताईं को बि सुधारो न आयो आहे। उन्हनि जी तबियत ॾींहों को ॾींहुं ख़राब थींदी वञे थी। दोस्तों, शमा मंगीअ कुझु ॾींहं पहिरियां ई फेसबुक ते पोस्ट शेयर कई त मुंहिंजा माली हालात ठीकु न आहिनि। मुंहिंजी सिंध वासिन ऐं सकाफ़त खाते खे अपील आहे त मुंहिंजो इलाजु करायो वञे, पर सकाफ़त खाते या कंहिं अहिड़े इदारे अञा ताईं उन्हनि जी मदद कोन कई आहे। अस्मा भुट्टो बि फेसबुक ते पोस्ट शेयर कंदे चयो त शमा मंगीअ जी तबियत तमामु घणी ख़राब आहे। मां अपील थी कयां सिंध वासिन ऐं सकाफ़त खाते खे त उन्हनि जो इलाजु करायो वञे। उन्हनि जा माली हालात बिल्कुलु बि ठीकु न आहिनि। असां बि सिंध वासिन ऐं सकाफ़त खाते खे इहो ई अर्ज़ु कंदासीं त हुननि जी मदद कई वञे। वीडियो ज़रूरु शेयर कंदा त जीअं हुननि जी का न का मदद थी सघे।